वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सिंधु दरिया के बचाव ऐं पंजाब में 6 नवा कैनाल ठाहिण ख़िलाफ़ लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, ह्यूस्टन ऐं टोरंटो में पाकिस्तानी सफ़ारतखाना ॾांहुं हिक ई वक़्तु एहतजाज कयो वियो, जंहिंमें सभई मर्द, औरतूं ऐं ॿार शिरकत कई। टोरंटो में जोश ऐं जज़्बे सां भरपूर मुज़ाहिरो कयो वियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस कैनेडा चैप्टर जे अॻुवाणी में सीनियर वाइस चेयरपर्सन हाजन कलोड़ो जी सरवाणी में टोरंटो में क़ाइमु पाकिस्तानी सफ़ारतखाने आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मुज़ाहिरे में साना, कैंसा पश्तून काउंसिल कैनेडा ऐं सिंधियाणी तहरीक जी भेनरुनि वॾे अंग में हिसो वरितो। एहतजाज जी शुरूआति में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे कैनेडा लाइ डिप्टी ऑर्गेनाइज़र दुआ कलड़ो एहतजाज कंदड़नि जी आजा कंदे चयो त सिंधु सिर्फ़ु हिकु दरियाव न आहे, हीअ असांजी तहज़ीब जी माउ ऐं जियापे जो वसीलो आहे। सिंधु जे वहकरनि खे रोकणु सिंध जे ईंदड़ नसलनि खे उजाड़े छॾींदो। हाणे असां वटि ॿ रस्ता आहिनि, या त ख़ामोशी इख़्तियार करे तबाही ॾिसूं या पंहिंजे दरिया जे बचाव लाइ जदोजहद करियूं। No more canal. No more canal. Canal Samura. Hey Sindhu Khatir. Jeroa. Hey Sindhu Khatir. Jeroa. Hey Sindhu Khatir. Jeroa. Hey Zardari Dosa. Jeroa. Hey Zardari Dosa. Jeroa. Thank you all for being here today. We gather not just as individuals, but as a community that understands the deep connection between the Indus River and our way of life. This river has sustained us for centuries. And today we stand together to protect it. The Indus is more than a river. It is the foundation of Sindhi agriculture, Sindhi livelihood, and the environment of Sindh. It has shaped our history and continues to nourish millions of people. It is not simply a resource. It is part of who we are as Sindhis. But today, the sacred Sindhu River is under threat. Powerful interests want to carve up the Indus, divert its waters, and build canals that will destroy the delicate balance of our ecosystem. These canals are not about development. They're about control. They're about profiting off our resources and about taking water away from those who depend on it the most. If we allow these canals to be built, what will happen? Our farmers will suffer as their lands dry out. मुंहिंजो नालो आसिफ पवार आहे। सभ खां पहिरीं त तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां असां गॾु थिया आहियो। असां हे ऑर्गेनाइज़ त वर्ल्ड सिंधी कांग्रेस करायो आहे, पर हे तंज़ीम जो प्रोटेस्ट न आहे। हीअ असां सभिनी सिंध जो प्रोटेस्ट आहे। ऐं मां हिन सां शुरू कंदुसि त आज़ादी ऐलान असांजो सूली भल सिंगार करे मरवेसूं पर सिंध न ॾेसूं, होशू जी ललकार करेसूं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त ज़रदारी जी पार्टनरशिप में पोएं साल 6 कैनालनि ठाहिण जो मनसूबो जो ऐलान कयो वियो हो, पर इहो सिर्फ़ु ऐलान कोन हो। उन वक़्तु 2 कैनाल इन कंस्ट्रक्शन फेज़ में हुआ। इहो असां सां सिंधियुनि सां धोखो, असांजे हक़नि ते धाड़ो, इहा अॼु जी ॻाल्हि न आहे। इहो 1947 खां इहो किसो शुरू थियो आहे, जॾहिं खां असांजे हक़नि ते, असांजे बुनियादी हक़नि ते धाड़ो हयो थो वञे। इहे सिर्फ़ु कैनाल कोन्हनि, हिन जो नालो त ग्रीन इनिशिएटिव आहे, पर असुल में इहे असांजे सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकु मौत जो परवानो आहे। जेकॾहिं उहो कारूं जेकी कटाई कनि था, असां एहतजाज कयूं था त उन खां जेकॾहिं असांखां जबल जो फुटिजी थो वञे त असां ज़िंदा रही सघूं था। पर दरियाओ पाणी अहिड़ो आहे त जेकॾहिं असांखां इहो खुलिजी वियो त असां कॾहिं असांजो जेका असांजी क़ौम आहे उहो सुफ़ाए हस्ती सां मिटिजी वेंदी।
ये कैनाल जो तव्हां ने अंदाज़ो करे सघो था त पंजाब ऐं पाकिस्तान चवनि था त असां हिन सां गैर आबाद ज़मीनूं आबाद कंदासीं, पर कंहिंजी क़ीमत ते, असांजी क़ीमत ते। इहो असां कॾहिं थियणु न ॾींदासीं। सिंध हींअर बि पाकिस्तान जे कानून मुताबिक़ 20 सैकड़ो घटि पाणी जो 20 सैकड़ो घटि पाणी हुनखे मिले थो। ऐं जेका पाकिस्तान जी काउंसिल आहे, रिसर्च काउंसिल आहे, या सरकारी उन जा अदादशुमार आहिनि त पाकिस्तान जे चइनी सूबनि में पाणी जी सख़्तु खोट आहे। जॾहिं तव्हां वटि पाणी जी खोट आहे, तव्हां जेके एग्ज़िस्टिंग तव्हांखे शेयर कंहिंखे नथो मिले, त तव्हां इन्हनि नवनि कैनालनि खे में पाणी किथां आणींदो। ऐं असांखे पाकिस्तान सरकार ते, उनजी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट ते, इवन सिंध सरकार जेका पीपल्स पार्टी सिंध जे नाले ते आहे, उहा एस्टेब्लिशमेंट जी ॿी टीम आहे। असांखे उन्हनि ते कोई यकीन कोन्हे, पर सो इन जे लाइ असां ही जेको एहतिजाज आहे वर्ल्ड सिंधी कांग्रेस तरफ़ां, तव्हांखे जी ख़बर हूंदी त दुनिया जे असां हिकिड़ो लंडन में कल्ह थियो, USA जे 3 शहरनि में, ह्यूस्टन, सैन फ्रांसिस्को ऐं न्यूयॉर्क में थियो, अॼु हिते टोरंटो में थियो आहे। पंजाब तो सा हेड़ो सरदारी तो सा हेड़ो कैनाल समूरा नामंजूर सिंधु। सो मां हिन सां मुख़्तसर ईअं कंदुसि त हीअ जेका असांजी जिदोजहद आहे, हीअ असांजी शुरूआत आहे, हीअ असांजी आख़िर कोन्हे को। ऐं असांखे सम्झणु घुरिजे त जे असांजी हिकु फाशिस्ट रियासत सां असां माडो अटकायो आहे। उहे छा बि करे इहे कैनाल अॾणु चाहींदा, पर जीअं सिंध में मुसलसिल जिदोजहद थिए थी, हर तबिके उते जिदोजहद कई आहे। उते वकीलनि कई आहे, सियासी तंज़ीमुनि कई आहे, उस्तादनि कई आहे, शागिर्दनि कई आहे। ईअं असांखे बि हिते जेके असां डायस्पोरा आहियूं, असां ते वधीक ज़िम्मेवारी थी थिए, जो असां हिते आज़ादु मुल्क में था रहूं। हिते असां वी कैन रेज़ अवर वॉइस ओवर हियर, वी हैव नो फियर फ्रॉम एनीबॉडी। सो दिस इज़ अवर रेस्पॉन्सिबिलिटी दैट we come together and bring this our voice to the Canadian Parliament. For that reason, I have brought here, we will be submitting a memorandum to the Consulate General, where we have submitted all Consulate General different parts of the world. But at the same time, being Canadian, it's our responsibility. It's our responsibility to bring this issue to our Canadian government, because we are proud Sindhis. For that reason, I have brought a petition that I will request all the people over here to please sign that petition, so we can send it to the our Prime Minister of Pakistan. We send it to the Foreign Affairs Minister. We sent that petition to the all opposition parties leadership. We sent that leadership to the international development, from where they send those all those funds. So please help us to sign that petition. But at the same time, I request I request all the parties, like all the groups, including World Sindhi Congress, SANA, CANSA, the other friends, please come together, make a committee. We don't need any party. We are Sindhi, that's sufficient for us. We make a committee, make a strategy that how as a diaspora we can come together and we can raise our voice at international forums. This is our duty. It's not kind of World Sindhi Congress job. It's not Sana's job. It's our everybody's job to come together and make some strategy, so we can work together for the great cause of the Sindh, and make sure if we are losing our river, we are losing everything. We are losing. It's already millions of acres of Thatta, Badi and Karachi land, agriculture, fertile land is under seawater. If we don't bring these and raise our voice right now in a strong way, then no, जेके शायद चयो त शायद ये किताबन में पढ़जे त हुई सिंधी ॿोली, सिंध वारनि जी ॿोली. So that is possible if we don't stand for those issues, against those issues. Thank you so much everyone. GSN. कैनाल समूरा नामंजूर कैनाल समूरा कैनाल समूरा कैनाल समूरा पानी ना है छो गला करबला पानी ना है छो गला करबला करबला
ए पानी खातिर ए सिंधु खातिर ए सिंधु खातिर ए पानी खातिर मां गुज़ारिश कंदुसि असांजो सीनियर दोस्त साईं खैरमोहन कोलाची खे अची ॿ अखर ॻाल्हाए अदा असां सभु हिते अॼु गॾु थिया आहियूं त सिंध जो जेको अॼुकल्ह बर्निंग मसइलो आहे ऐं सिंध जेको पाणी जे हवाले सां सम्झो शदीद दबाव में आहे त पाणी जेको आहे सुबुह सिंध मां खणण जे लाइ केनाल जा नंढा मनसूबा आहिनि उन ते सिंध सरापा एहतजाज आहे ऐं असां सिंध आहियूं सिंधी क़ौम सां गॾु तंहिंजे करे असां बि अॼु हिते सरापा एहतजाज आहियूं ऐं असां इहो आवाज़ उथारींदा रहंदासीं जेसिताईं असांजी ऐं उन ते अमल बि थिए ही पाणी जो मसइलो अॼुकल्ह जो ख़ुदि अंग्रेज़नि पंहिंजो उन सूबनि जे विच में जो हिकिड़ो फ़ाइदो कयो हो उन खां पोइ वक़्तनि फ़वक़्तनि उनखे उन में तरमीम कंदे 1991 में तरमीम कंदे पाणी वधीक खयो वियो वक़्त सां वरी के नवां मनसूबा अचनि था हाणे सिंध जेको आहे ज़रई सूबो आहे सिंध जे यापे जो दारो मदार पाणी ते आहे जे पाणी न हूंदो त सिंध न रहंदी सिंध जी ख़ुशहाली न रहंदी सिंध जो कल्चर न रहंदो ऐं सिंध जो सम्झो वजूद न रहंदो उन जे करे दरिया खे बचाइण उन मां कैनाल न कढण इंतज़ाम करणु असांजो हक़ु आहे ऐं असांजो जियापो आहे अचो गॾिजी इन लाइ इनजी मज़ाक़ कयूं ऐं जिदोजहद महिरबानी खे साईं कोलाची साहब असांजे विच में मां शुक्रगुज़ार आहियां सना मर्कज़ जो असांजे विच में अॼु असांजी शाहिदा शेख मौजूदु आहे सना सेंट्रल जी वाइस प्रेसिडेंट आहे उनखे गुज़ारिश कंदुसि त अचे ऐं अची हिन कैनालनि जे बाबति ऐं सिंधूअ जे धाड़े बाबति ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइनि इहो छाजे लाइ करे रहिया आहियूं सिंध जे पाणी जो सभु जेको आहे असांजो ॿियनि सूबनि में मोकिलनि पिया असांजो दरिया जो जेको आहे उतां कैनाल पिया कढनि ऐं जेको असांजे सिंध जे माण्हुनि खे जेको मिलणु खपे उहो ॿियनि खे पिया ॾियनि असांजे सिंध जो जेको पाणी आहे सिंध जे माण्हुनि खे मिलणु खपे असां इहो कॾहिं बर्दाश्त न कंदासीं जो असांजो सिंध दरिया खे जेको आहे बंजर करणु पिया चाहिनि सिंध खे ख़तमु करणु था चाहिनि इहो असां कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं ऐं असांजो जेको सिंध जो पाणी जो हक़ु जेको आहे उहो सिंध जे माण्हुनि जे लाइ आहे उन में ॿिए कंहिंजी बि हक़ु न आहे ॿिए कंहिंजे त उहो उनखे ख़तमु करे इहो कॾहिं बि असां बर्दाश्त न कंदासीं असांजी अपील आहे सिंध हुकूमत ऐं उन्हनि अदारनि खे त असांजे सिंध जे पाणी जेको असांजो आहे उन सिंधु दरिया खे बचायो ऐं उहो सिंध जे माण्हुनि जो ई हक़ु आहे उनखे ॾिनो वञे ॿिए कंहिंजो बि हक़ु न आहे त उन में दख़ल अंदाज़ी कनि Haven't prepared anything, but in the morning when I asked Minal, so I think she has prepared, she has written down something, she is going to read it. No more canals on the Indus River. Sindh and the Indus River cannot be separated, as in one gives us life and the other gives us identity. Any new canal is a death sentence to us Sindhis. It also causes drought and destruction, and us Sindhis won't let it happen. As the great poet Shah Latif said, "O Indus, bring prosperity, for you run through our veins. We shall never forget your water nourishes our souls." GSN. I just want to add one thing, that is what Minal was saying, that Sindh and Sindhu River, the river Indus, cannot be separated because one gave us a life and other gave us an identity. And this is not the first time which is happening, that they are trying to steal the water. We have done so many treaties in the past. We have done the treaties when Britishers were the occupiers. We have done, latest treaty which we have done is the Indus Accord in 1992. And what we have seen is that even after doing the accord in 1992, they built the Thal Canal. So just to steal the water. So we don't think that they are going to stop this, and these 6 canals are going to only bring misery, drought and destruction to Sindh and Sindhi people. सरदारी
तोसां छेड़ो आहे तो ज़रदारी छेड़ो तव्हां दोस्तनि जे ॾिठो त सिंध में जेको आहे सो हिन वक़्तु जेका मूवमेंट हले पई जदोजहद हले पई उन में वॾे में वॾो किरदारु असांजे नियाणियुनि जो ऐं औरतुनि जो आहे सो उहो असां हिते बि ॾिसूं पिया असांजो भेनरूं हिते आयूं आहिनि शायदा ऐं सभु हिते आयूं आहिनि ऐं अदी मुस्कान आहे अदी सादिया आहे अदी नजमा आहे महविश आहे मुंहिंजूं आहिनि हा सो हाणे आउं रुकेसि अदी सादिया खे त अचे ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए हिते आयल सभिनी भाइरनि भेनरुनि ख़ासि करे ॿारनि जो मूंखे ॾाढो त दिलि खे ॾिसी ख़ुशी थी ईअं ई असांजी औरतूं असां ई ताक़त आहियूं असां तव्हां सभिनी सां गॾु आहियूं पंहिंजे सिंध ऐं सिंध जे हर थियल जाति ते गॾु आहियूं मां फ़ख्र सां अॼु बि चवंदमि त मां जे शहर ऐं जे ॻोठ सां तालुक़ रखां थी सूले बादशाह पीर साहब बागानी जे ॻोठ जी मां आहियां जे पंहिंजे मुल्क पंहिंजी धरती ख़ातिर पंहिंजो सिर त कटायो पर नरहे में पंहिंजे सिंध ऐं सिंध धरतीअ ते हुन बाज न आण ॾिनी पंहिंजो सिर कलम करायो पीर साहब बगारो जंहिंजे मां ॻोठ जी आहियां जेकी पंहिंजी हुर जमात आहे अॼु मां हिन प्लेटफॉर्म तां हुन फ़ौजनि खे ललकारियां थी त जिन सिंधियुनि वटि पंहिंजी हुर जमात आहे उन्हनि जो पाणी नज़र बि कीअं था विझी सघो तव्हां उन्हनि जी जेका बि उन तरफ़ बुरी नज़र ईंदी उनखे उन वक़्तु ई सर कलम कयो वेंदो असां सिंधी हर टॉपिक ते असांखां सभु कुझु खसो वियो आहे असां ख़ामोश रहिया आहियूं पर असां पाणीअ ते कंहिं बि क़िस्म जो सौदेबाज़ी न कंदासीं असां अॼु उनखे हिन प्लेटफॉर्म ते पीर साहब पगारो खे 7 कोट परे 7 वेही करे हितां इहा रिक्वेस्ट थी कयां त पंहिंजे हुर जमात खे पंहिंजे सिंध जे लाइ अॼु बि तयारु कर कहिड़े वक़्तु बि असांखे ज़रूरत पवंदी त भेज पगार जो नारो हमेशह लॻंदो रहे भेज पगार जो नारो तेसीं ताईं लॻंदो जेसीं ताईं सिंध आहे ऐं सिंधी आहिनि जे सिंध न हूंदी सिंधी न हूंदा त न भेज पगार न रहंदो न पीर रहंदो न को मीर रहंदो न को ज़रदारी जेकॾहिं तव्हां सभिनी जी शनाख़्त आहे त सिंध सां आहे असांजो छेड़ो हर उन माण्हूअ सां आहे जेको असांजे सिंध ऐं असांजे माण्हुनि ते बुरी नज़र विझे थो हर उन ज़ुल्म ख़िलाफ़ आहे जेके असांजे माण्हुनि खे सारे आम इन में चलायो वियो ॼाणी वाणी उनखे गुरबत जी चके में पिसायो वियो आहे जो सिंध सदाए थो ज़रदारी ज़रदारी उथी थियो उभा ऐं सिंधूअ जा सपूतो उथी थियो उभा ऐं सिंधूअ जा सपूतो वरी वेल आई उथो सभु सबूतो हाणे मां गुज़ारिश कंदुसि आतिफ़ अब्बासी साहब खे पाण सेक्रेटरी आहिनि साना ऑन्टेरियो चैप्टर जा त उहे अचनि ऐं हिन मजमूए खे पंहिंजो मां रुगो ई चवंदुसि त हीअ कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ु आहे जेको बि कुझु हिननि कयो आहे इहो प्रीवियस जेके ट्रीटीज़ थिया उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे असांजे जेके सिंधियुनि जा राइट्स आहिनि उन राइट्स जे ख़िलाफ़ु आहे सभिनी जे लाइ सभिनी खे असांखे मां वर्ल्ड सिंधी कांग्रेस खे इहो चवंदुसि त सुठो ऑर्गेनाइज़ कयो हिते सभिनी खे घर में अवेयरनेस क्रिएट कई वई इहा जेका सफरिंग थींदी आहे पाणी बंदि थियण खां पोइ एंडलेस हूंदी त असां हिनखे ॾाढे ॾुखे तरीक़े सां हिन खां पुॼंदासीं हिन सां ऐं हिनखे कंहिं बि हालत में बिना छॾींदासीं त हिन पंहिंजी गोल्स खे कंप्लीट करे सघनि कलोड़ो खे गुज़ारिश आहे त अदी फिज़ा कलोड़ो is requested to please come over here. Ladies and gentlemen, esteemed guests and fellow citizens, today I stand before you to speak about the pressing issue that affects not only the environment but also the livelihoods of millions, the excessive construction on the canals of the Indus River. For centuries, the Indus River has been the lifeline of South Asia, particularly for Pakistan, where it serves as the backbone of agriculture and sustains countless communities. However, with the increasing number of canals being built to divert its water, we are witnessing severe consequences that threaten the very future of this mighty river and people who depend on it. The excessive constructions of canals is not only harming the environment, but also leading to a dangerous depletion of water sources. As more water is taken from the Indus, downstream Sindhi communities suffer from severe water shortages. In
many areas, farmers are unable to irrigate their lands and drinking water is becoming scarce. The very people these canals are meant to help are now suffering because the river no longer has enough water to reach them. One of the biggest ironies of the canal construction is that it is damaging the very agriculture it is meant to support. रब नवाज़ आहे साहब के असांजे सिंधी डायस्पोरा जो एक्टिविस्ट आहे ऐं पाण गहरी नज़र रखनि था वाटर इश्यूज़ ते असां जेतिरा अची सघूं अॼु अचणु घुरिजे असांजे क़ौम खे अलाए छाजे करे जेको आहे न अॼु बि असांखे हिन इशू ते गंद ॾींदासीं त फ़क़ति गंद ॾींदासीं हीउ इशू के न तंज़ीम जो आहे न के क़ौम जो आहे न आहे क़ौम जो आहे न शर क़ौम जो आहे न के कलोड़ी क़ौम जो आहे न के सिंधी उन्हनि जो आहे ख़ासि के यूनिटी जो आहे के उनजो आहे न के सियासी तंज़ीम जो आहे हीउ सभिनी सिंधी जो आहे हिन में असांखे भरपूर ताउन करणु घुरिजे मूंखे सलाम थो करे नंढनि ॿारनि खे ऐं जेके अॼु आयूं आहिनि लेडीज़ खे शाबत जी मतिलबु हिन सर्दीअ मौसम में हिन विंटर में आयूं आहिनि हिन मौसम जे करे पर शुक्र आहे मौसम सुठी आहे पर आउं थोरो ॻाल्हाइण थोरो जज़्बाती हूंदा आहियूं असांजे इशू हीअ असांजी आहे अहिड़ो जज़्बा थियणु घुरिजे असांजी क़ौम खे ऐं सभिनी खे गुज़ारिश आहे जेके बि हिते कैनेडा पूरे में रहंदा नॉर्थ अमेरिका में रहंदा सभिनी सिंधियुनि खे भई मुंहिंजी गुज़ारिश आहे रुके सां महिरबानी करे तव्हांखे जेको बि अज़ीज़ आहे तव्हांखे जेका तव्हांखे दुनिया में जेका शइ अज़ीज़ आहे तव्हांजो औलाद हुजनि या तव्हांजो पंहिंजो मिट आहे या माइट आहे या तव्हांजो मुर्शिद आहे या तव्हांजो को बि उनजे वास्ते हिन धरतीअ लाइ निकिरो हीअ धरती कोन्हे मसइलो हीअ ज़मीन जो मसइलो कोन्हे पाणी जो मसइलो कोन अथव हीअ मारण जो मसइलो अथव तव्हांखे ख़तमु करण जो मसइलो अथव ख़ुदा जो बंदो चए हिते पाणी अॻे असांजो ज़मीनूं विकियो पीपल पार्टी ज़रदारी हींअर असांजो पाणी विकियो माना पाणी कोन्हे विकियो असांजे क़ौम खे विकिणे पियो असां सिंध हेॾा बहितर आहे त पोइ अनाउंस करे सिंध खे विकिणे झंडो लॻाए ते बोर्ड सेल लॻाए हिते कैनेडा जीअं ट्रम्प जो इहो मसइलो थियो न कैनेडा सां त नो फॉर सेल कैनेडा नॉट फॉर सेल सिंध नॉट फॉर सेल सिंध वाटर नॉट फॉर सेल वी आर सिंधी where we are living in the whole of the world inshallah taala we will with the Sindh if we are Sindhi if we have a blood in our body so we are Sindhi so every Sindhi has own कसम तो सिंधी खे विझां पंहिंजे ब्लड जो अगरि हुन सॼो ब्लड सिंध जो आहे रत किथे बि सिंध जो माण्हू रहे थो त घटि में घटि हिन इशू ते तव्हां निकिरो हूअं त न निकिरो GS लाइ न निकिरो था पीपल पार्टी लाइ न निकिरो था GDA लाइ न निकिरो कंहिं बि पार्टी लाइ न निकिरो पर सिंध लाइ पंहिंजे बचनि लाइ जे असांजा बि आहियूं त असां भार हुते वेठा असां भाणियूं हुते वेठियूं आहिनि उनजा बचा हुते आहिनि अॼु छाते खे शाबस जे जीअं सच जी ॻाल्हि हिते कई जिन जानियूं ॾिनियूं सिंध लाइ अॼु असां सिंधी तारीख़ विसारे छॾी आहे असांखे सिंधी हिस्ट्री ख़बर कान्हे सिंध कीअं बचाई हुई सिर न हासिल न उहो पिसा पागर सिंध दशा जेको शहीद असां जंहिं लाश ते हुन असां गोरनि सां नंढी अंग्रेज़नि ॾिनी आहे उहा असां पंहिंजी क़ौम कोन था पढ़ायूं हींअर बि जी तीअं पिसा पागर जेको सिंध में पेरनि उघाड़नि में हलनि पिया असांजे हुर मूंखे ख़बर आहे हीअ पुट हैदराबाद में थियो पेरनि उघाड़े 12 सूदा माइन सूदा आया हुआ ऐं कराची में छा थियण वारो जीडीए जो पिसा पागर जी इजाज़त में ॾिसो त केतिरा त हुर मुंहिंजा न केतिरी क़ौम अचे अगरि ॿी क़ौम काम ते अचे रुॻो अचां थो सिंधी क़ौम असां पिसा पागर सिंध खे साथ ॾिए न त इंशाअल्लाह ताला उहो सिंध ताला को मसइलो कोन्हे केरु ॿी खे ताक़त कान्हे को सिंध जो पाणी खे जॻे एतिरी सिंधी जीअं सिंधी क़ौम सभु सिंधी पाण भाइर आहियूं जेके पिसा पागर जा जेके ॿिया बि सभु इंशाअल्लाह कनि पिया सभिनी महिनत कनि पिया जिते बि कनि पिया पर आउं सभिनी वरी बि रुकेस कंदुसि हिन मौज़ूअ ते गॾु थियो ऐं हिते न पर ऑटो हलूं पाण सभु अहिड़ो प्रोग्राम ठाहियो जो गॾिजी गाॾियूं भरे झंडा खणी हिते ऑटो हलो उते असेंबली साम्हूं हली बीहो हली सभु सभिनी जे पंहिंजे फर्ज़ थो थिए पंहिंजे हींअर अगरि पाण पंहिंजे अम्मा खे जवाबु ॾिनो सिंध खे न पाण कबर में बि जवाबु पाण सिंध घुरंदमि इहो तव्हां जीअं भुलिजे थो त का ॻाल्हि कान्हे हींअर पाण पंहिंजे दसूर न हुते त सभिनी खे वरी मुंहिंजी गुज़ारिश आहे ॻाल्हाइण घणो कुझु आहे पर ॻाल्हाए कुझु करे सघूं पर पिसा साईं समुद्रा शाह पिसा पागारो मौजूदु आहे गलो सिंध फाड़ाए वाटर जे करे जॾहिं काला बेग ते काला बाग ते कयो ज़ाल हक़ मार्शल लॻाए डिक्टेटर हो हींअर कंहिं डिक्टेटर ज़रदारी आहे असीं ज़रदार असां वठंदासीं पर ज़ाल हक़ जहिड़ो डिक्टेटर हींअर बि कोन्हे को हींअर असां छो त ज़रदार कंदा आहियूं असांखे घुरिजे इस्लामाबाद ते असांजी क़ौम निकिरे दीन वेंदी इंशाअल्लाह ताला त असां सभु गॾु आहियूं इंशाअल्लाह ताला तव्हां वॾी महिरबानी जेके बि आया आहिनि जिन कयो आहे साईं हज़रत कलोड़ी साहिब वारनि सभिनी महिरबानी ऐं इंशाअल्लाह सभु गॾु आहियूं ऐं वरी गॾिजी हलंदा जिते हलंदो असां पंहिंजे बचनि सुधारंदासीं जबरदस्त अदी जबरदस्त सजाई दस तुंहिंजो अमर खीर मलाई दस
हमारी अती है, हमारी नाम है बुशरा खान, शी इज द प्रेसिडेंट ऑफ पश्तून काउंसिल कनाडा। वो अभी तशरीफ लाई हैं, तो उनको बुलाने से पहले मैं फैज का ये शेर पढ़ूंगा कि अगर अवज पर है ताले रकीब तो क्या, ये 4 दिन की खुदाई तो कोई बात नहीं। अगर ये अवज पर है ताले रकीब तो क्या, ये 4 दिन की खुदाई तो कोई बात नहीं। जो तुमसे अहद वफा इस्तवार रखते हैं, जैसे हम सिंध से अहद वफा इस्तवार रखते हैं, वो इलाजे गर्दशे ले लो निहार रखते हैं। तो मैं दावत खिताब दूंगा अदीब बुशरा खान को, प्रेसिडेंट पश्तून काउंसिल के आए और इस मजमूए से खिताब करें। बुशरा खान। Pashtun Council Canada thanks World Sindhi Congress and all the participants who showed up to protest against the construction of more canals on River Indus. We equally share the concern of people of the Sindh about the construction of additional canals on the River Indus, viewing it as an existential threat to their way of life. The Indus River is not just a waterway, but the lifeblood of one of the world's oldest civilizations, and the Sindhi people fear that tampering with this natural flow will have devastating consequences. Their concerns are rooted in the river's cultural history and ecological significance. The Indus River has been the cradle of Indus Valley civilization for thousands of years, nourishing their agriculture, supporting their economy, and inspiring their art, literature, and spirituality. The constructions of canals could disrupt the river's natural flow, leading to environmental degradation, water security, and cultural heritage. Pashtun Council Canada supports the Sindhi nation's demands that the river be left to flow unbound and untamed, allowing it continue nourishing their civilization as it has for millennia. Thank you very much. And we stand with the Sindhi Congress. Thank you so much. Thank you, Adi. Thank you for your kind words. उठो के काफिला के जोड़े उठो, जबलन जा सीना डारे उठो। उठो के काफिला जोड़े उठो, जबलन जा सीना डारे उठो। जीजल पुकारे नाला वाजा हीबू उठो, दोदा उठो। उठो के काफिला जोड़े उठो, भाला खड़ो ऐं कुहाड़ा खड़ो, भाला खड़ो ऐं कुहाड़ा खड़ो, ऐं अरदा उठो ऐं जोड़ा उठो। उठो के काफिला जोड़े उठो। मैं बहुत शुक्रिया अदा करता हूँ अदी बुशरा का फॉर हर काइंड वर्ड्स सपोर्टिंग एंड encouraging दिस स्ट्रगल ऑन द प्लेटफॉर्म ऑफ सिंधी वर्ल्ड कांग्रेस। अब मैं गुजारिश करूँगा शाह वलीउल्लाह शाह राइटर हैं, प्रोफेसर हैं और एक्टिविस्ट हैं कि वो आए और इस इशू पे हमसे बात करें। साईं वलीउल्लाह शाह। कुरान शरीफ की आयत है वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय। शरीफ आयत है वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हय। इन जो मतलब है त जेका बि हयात आहे ज़मीन ते उन जो तालुक़ पाणी सां आहे ऐं पाणी असांजी लाइफ लाइन आहे ऐं सिंध असांजी लाइफ लाइन आहे सिंध जी माण्हुनि जी। असां वटि हर तरीक़े जा इको सिस्टम्स मिलनि था, उनमें रुॻो माण्हू न आहिनि पर एनिमल्स रहनि था, प्लांट्स आहिनि, बर्ड्स आहिनि,
असां जीत ॾिना आहिनि उहा पाणी इम्पोर्टेंट आहे। सो जेकॾहिं पाणी न आहे त लाइफ ऑन अर्थ इज़ नॉट सस्टेनेबल। तो असांखे सिंधू नदीअ खे बचाइण जे लाइ जेको कुझु करणु घुरिजे उहो घटि आहे। असांखे वधि खां वधि करणु घुरिजे विदाउट एनी पॉलिटिकल एफिलिएशन या ॿी का ग्रुप बंदी आहे वग़ैरह वग़ैरह। बसि महिरबानी साईं वलीउल्लाह शाह साईं इकोसिस्टम जी ॻाल्हि कई, हयात जी ॻाल्हि कई त शाइर बि पंहिंजे हयात जी ॻाल्हि करे थो। उहो कुझु हीअं थो चए त ॿोॾो न पाणी न मंछर जा मंज़र साॻिया रहिया आहिनि। ॿोॾो न पाणी न मंछर जा मंज़र साॻिया रहिया आहिनि। कुरड़ियूं जे कींजर जे पाणीअ में निपजियूं अॼु बदहाल आहिनि। ॿोॾो न मंछर जा मंज़र साॻिया रहिया आहिनि। कुरड़ियूं जे कींजर जे पाणीअ में निपजियूं अॼु बदहाल आहिनि। हे वीरान आहिनि, तबाह आहिनि, बदहाल आहिनि। उथी चो भाउ अॼु सिंध जा सपूतो वरी वेल आई सिंधड़ी पुकारे मूंखे बचायो। असांजे दरमियान साईं डॉक्टर ज़ुल्फ़िकार मेमून साहिबु तशरीफ़ रखे थो। उन खां पोइ असां वटि असांजे सिंधी हिंदू कम्यूनिटी जे ॿारनि जी बि रिप्रेज़ेंटेशन आहे। उन खां पोइ मां कैलाश मोटवानी साहिबु तव्हां तयारु रहिजो, तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में साईं वॉक शुरू कंदासीं। डॉक्टर ज़ुल्फ़िकार मेमून साहिबु तव्हां अचो ऐं पंहिंजो मजमूए खे मुख़्तसर पंहिंजो सिंध जे वाटर इशूज़ ते थोरो हाल अहवाल ॿुधायो। सरदारी तो सा जंगा कर परेगी धरती मुझो नंगा जंगा मुझी तो सा जंगा धरती मुझो नंगा। टोटल जेको असांजो सोशल सिस्टम आहे, असांजो जेको मुआशी सिस्टम आहे सिंध जो, उन सभिनी सां इहा हिकिड़ी तमामु वॾी ज़्यादती आहे। तव्हां ॾिसो त हींअर हालत सिंध जा स्पेशली द पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट या हिन जा जेके बि वाठा आहिनि, जिन जो को बि आवाज़ु या को बि अहिड़ी तरीक़े सां उनखे मथे नथो पइजायो वञे। मां सम्झां थो असां हिन इंटरनेशनल कम्यूनिटी असांजी ज़िम्मेवारी आहे त असां सभु मुतहद थी, असां सभु गॾिजी उनजी पंहिंजो आवाज़ उठायूं ऐं हिकिड़ो अमली तौर ते आवाज़ उठायूं जेको दरियाहनि ते धाड़ा ही सतलज मां नहरूं ही वसीलनि ते वटसठ ही पाणीअ जूं चोरियूं। अचो यार ही ज़ोरियूं मोड़ियूं का तारीख़ जोड़ियूं। उथी थियो भाउ सिंधूअ जा सपूतो वरी वेल आई धरती पुकारे मूंखे बचायो। साईं असांजो शाइर बि आहे मोटवानी साहिबु, या मूंखे रिसेंटली हाणे ख़बर पई, ऐं तमामु बहितरीनु शेर लिखनि था जेके डायरेक्ट तव्हांजे दिलि में जज़्बनि में गरमाइश पैदा कंदा आहिनि। साईं मोटवानी साहिबु अचो ऐं तव्हां पंहिंजो ख़्यालनि जो इज़हार कयो। कैलाश मोटवानी साहिबु। हेलो, आदाब, महिरबानी सभु ॿाहिरि भेनरूं ऐं प्यारा ॿारु सभु तव्हां पंहिंजो टाइम कढी हिते आयो। असां सभु जंहिं दौर मां गुज़रूं पिया, ईअं सम्झो त ज़बरदस्त पंहिंजो को मौक़ो कोन था छॾनि। असां उन्हनि सिर्फ़ु असांजा मसाइल उन्हनि खे खपनि था। असांजा माण्हू
कोन थो चाहियो त उहो असांखे गद्दार कनि असां गद्दार थियण लाइ तयारु कोन्हे पर उहो असांखे मजबूर था कनि त असां गद्दार सॾाइजो हिननि गद्दारनि जी फैक्ट्री खोली आहे असां गद्दार थियण लाइ तयारु कोन्हे पर तव्हां इहे दर बंदि कयो तव्हां असांजे हक़नि ते धाड़ा था हणो तव्हां असांजा दरिया बंदि कया तव्हां असांजा वण सुकाइण जी जेकी कोशिशि था कयो असांजे ग़रीब हारियुनि खे असांजी रिसोर्सिस ते तव्हां कब्ज़ो करे चुकायो बाक़ी असांजो पाणी बचियो आहे हाणे इहो पाणी बि तव्हां असां सां खसंदो पोइ असांखे तव्हां छा हिते जेके फर्स्ट नेशन्स वांगुरु जी हिते माण्हू ज़िंदगी गुज़ारींदा छा असां सिंधी असां फर्स्ट नेशन्स वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदासीं असां ईअं बिल्कुलु कोन थियणु ॾींदासीं तव्हां में रत कोन थो अंदरि में डोड़े तव्हांजे बदन में सिंधू थी डोड़े इहा शइ यादि रखिजो जेके सिंधू आहे त पाण सिंधी सॾायूं था मां कॾहिं बि पाण खे चयो त साईं चयो त मां हिंदू खे रिप्रेज़ेंट कोन थो कयां साईं मां सिंधी आहियां मूंखे हिंदू करे न सम्झो इहो पंहिंजी बका आहे सिंधू पंहिंजी बका आहे सिंधू पंहिंजी माउ आहे हिन खां पोइ असांजो को बि हल कोन्हे को हिन ते असां मरी वेंदासीं पर पाणी कोन ॾींदासीं तव्हां यादि रखी छॾियो इहे ॿुधी छॾियो इहे गद्दारनि जूं फैक्ट्रियूं बंदि कयो ज़रदारी तोसां जेड़ भई नारा थोड़ा हणंदासीं थोड़ो जज़्बात खे थोड़ो गरम करण लाइ ज़रूरी आहे त नारा हणंदासीं ज़रदारी तोसां शहबाज तोसां बिलावल तोसां ए फौजी तोसां ए फौजी तोसां ए मुजिर तोसां ए कर्नल तोसां ए ज़ालिम तोसां ए फिरौन तोसां ए अरगून तोसां जहिड़ो साईं हाणे असीं इख़्तिताम ते पहुचण वारा आहियूं ऐं मां गुज़ारिश कंदुसि साईं ख़ुश्क साहब असां सां तशरीफ़ रखनि था उहे ॻाल्हाइनि थोरो साईं खुशबू सां सभ खां पहिरीं तव्हां सभु भेनरुनि खे भाउरनि खे इहा मुबारक हुजे त तव्हां एतिरी जुस्तजू करे हिन सिंध जे काज़ जे लाइ सिंध जे मक़सद जे लाइ हिते गॾु थिया आहियो टाइम कढी हिन वेदर में इहा वॾी जफ़ाकशी आहे वॾी हिमत आहे उनखे सलाम आहे हिन वक़्तु सिंध जिते असांजे आवाज़ खे लताड़े असांजी शख़्सियत खे ॿोड़े असांजी शनाख़्त खे ॿोड़े सिंध जी दरिया ते डेमन ठाहिण जा मनसूबा कैनाल ठाहिण जा मनसूबा सिंध जूं ज़मीनूं कब्ज़ो करण जा मनसूबा मुख़्तलिफ़ फार्मिंग जा आसरा ॾेई सिंध जी ज़मीन खपाइण जा मनसूबा इहो सॼो सिंधी क़ौम खे बेदख़ल करे सिंधी क़ौम खे पोइते धिके सिंधी क़ौम खे तारीख़ मां मिटाइण जी साज़िश आहे जॾहिं तव्हां धरतीअ ते ॾिसो त सिंध जी सॼी तारीख़ या पाकिस्तान जी सॼी तारीख़ सिंध जे दरिया सां मुंसलिक आहे सिंधू सिर्फ़ु दरिया न आहे इहो फाउंडेशन आहे इंडस वैली सिविलाइज़ेशन जो इहो असांजे सॼे पाकिस्तान जी शनाख़्त आहे इहा शनाख़्त आहे सिंध जी पंजाब जी सरहद जी बलूचिस्तान जी हिन ख़िते जी ऐं उन सॼी शनाख़्त खे मिटाइण जे लाइ सिंधी माण्हुनि खे धिके हिकु हिकु करे पोइते धिके उनजे वसीलनि ते कब्ज़ा करे ऐं सभिनी जे वसीलनि ते कब्ज़ा करे उन्हनि जी आवाज़नि खे दॿाए असां सम्झूं था त हीअ जेका एस्टेब्लिशमेंट आहे हीअ जेका सरकार आहे उहा हिन मुल्क खे सॻो ॾिसणु नथी चाहे हिन मुल्क खे आबाद ऐं ख़ुशहाल ॾिसणु नथी चाहे हिकु तरफ़ बलूचिस्तान में माण्हुनि खे वेठा मारनि ॿिए तरफ़ हू सरहद में माण्हुनि खे वेठा मारनि टे तरफ़ हू सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा करे सिंधियुनि खे वेठा मारनि हू छा था चाहिनि हीउ पाकिस्तान आहे या सिर्फ़ु फ़ौजी पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते हिन खे फ़ौजिस्तान ठाहिण था चाहिनि जेकॾहिं हिते जो अवाम आहे हीउ सिंध आहे पाकिस्तान आहे त हीउ सॼो मुल्क हे सभु सूबा हे सॼी अवाम उन जो हिसो आहिनि उन्हनि जा मफ़ाद उन्हनि जी ज़िंदगी उन्हनि जो जियापो हीउ सॼो मुल्क उन ते मुनसिर आहे जेकॾहिं हीउ मुल्क क़ाइमु रखिणो आहे त उन्हनि जा जियापा उन्हनि जी जेके वसीला आहिनि उन्हनि खे ॾियणा पवंदा उन्हनि जा हक़ उन्हनि खे ॾियणा पवंदा उन्हनि जूं जाइज़ ज़रूरतूं पूरियूं करणियूं पवंदियूं ऐं उन्हनि जे कल्चर खे उन्हनि जी तहज़ीब खे उन्हनि जी क़ौमी ॿोलियुनि खे उन्हनि सभिनी खे सगारो करणो पवंदो तॾहिं हीउ मुल्क हली सघंदो हीउ मुल्क तमामु सुठो मुल्क आहे
जेकर असीं उनखे सही तरीक़े सां सभिनी क़ौमियतुनि खे सभिनी क़ौमनि खे उन जा इंसाफ़ जहिड़ा हक़ उन्हनि जा जेके वसीला आहिनि उहे मुहैया करे ॾियूं त हीउ मुल्क हलंदो। बाक़ी हीअ जेका सियासत आहे जंहिंमें सिंध खे अकेलो करे सिंध खे धिके सिंधी माण्हुनि खे धिके उन्हनि जा वसीला खणी ऐं उन्हनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा करे मुख़्तलिफ़ ड्रामा करे मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु करे सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा करण जी जेका हीअ मुहिम आहे उन में असांजा पीपल्स पार्टी जा जेके उमेदवार आहिनि जेके नुमाइंदा आहिनि जेके क़ौमी असेंबली में वेठा आहिनि जेके सिंध असेंबली में वेठा आहिनि उन्हनि सभिनी खे शर्म अचणु घुरिजे त उहे सिंध जा नुमाइंदा थी करे बि हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि। सिंधी अवाम हिकु ग़रीब अवाम खां मथे जेको सभ खां वधीक मुतासिर थियण वारो आहे उहो वॾेरो आहे जेको असेंबली में वेठो आहे। ज़मीनदार उहो आहे, ज़मीनूं उन्हनि जूं आहिनि, उन मिसकीन हारी उन्हनि ते कमु कनि था उहे मुतासिर ज़रूरु थींदा पर इहे सॼियूं ज़मीनूं बर्बाद थींदियूं त उहे बि मुतासिर थींदा ऐं उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे जो पंहिंजी धरती बचाइण जे वक़्त ते उहे ख़ामोश आहिनि ऐं चुप कयो वेठा आहिनि थिया। असां सभु जेके ओवरसीज़ सिंधी आहियूं या उहे जेके बि पाकिस्तान जा ओवरसीज़ माण्हू आहिनि उहे सभु गॾिजी हिते जेके बि असांजूं क़ौमियतूं आहिनि उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि सां जेके ज़्यादतियूं आहिनि उन्हनि ते असां आवाज़ उथारींदासूं। असां सभु गॾु रहंदासूं ऐं असां हिन जंग में शामिल आहियूं ऐं असां हिन जंग में आख़िर ताईं सभिनी सां गॾु हूंदासूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। सरसब्ज बनियूं बेलाह घाटा अॼु वेरान आहिनि, सरसब्ज बनियूं बेलाह घाटा अॼु वेरान आहिनि, हू निमुनि जूं छाऊं ऐं कड़कुनि जूं गाहूं माठाण आहिनि, जीवत ऐं जहिड़ा हैरान आहिनि, पाणीअ फुड़े लाइ बेहाल आहिनि, पाणीअ फुड़े लाइ बेहाल आहिनि। असांजी प्रोग्राम तक़रीबन स्पीचिस ख़तम थी विया आहिनि। उनखां पहिरीं जो असां वॉक शुरू कयूं अगरि को दोस्त या अधी वॉलंटरीली कुझु चवणु थी चाहे ॻाल्हाइण थो चाहे को दोस्त त प्लीज़ उहो हथ मथे करे उन मां पाण हली थो अचां उहो ॻाल्हाए। को पंहिंजो ख़्याल जो इज़हार जज़्बे जो इज़हार कंहिं ते लानत हणणी हुजे कंहिंखे नो करणो हुजे कंहिंजे आॾो एहतजाज रिकॉर्ड करणो हुजे त उहो अचे डंके जे चोट ते सीनू खोले ऐं ॻाल्हाए। आहे को सही ॿुधाए त मां उन ॾे अचां थो। कंहिंखे शाइरी पढ़णी हुजे कंहिंखे शाइरी शेर पढ़णो हुजे को नारो हणणो हुजे का ॻाल्हि करणी हुजे को का तजवीज़ ॾियणी हुजे अदी तव्हां ॻाल्हाइणु चाहींदो अचो। जुग जुग जियंदो रहंदो जुग जुग जियंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जियंदो रहंदो सिंध बि रहंदी सिंधी रहंदा सिंध बि रहंदी सिंधी रहंदा जुग जुग जियंदो रहंदो अला सिंधु वहंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो सिंध बि रहंदी सिंधी रहंदा ओए सूरत रहंदा सागा दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर। असां हाणे वॉक कंदासीं साईं कील ते वॉक करे हीअं सर्किल करे वरी मोटी ईंदासीं पोइ हिते रेपअप कंदासीं ठीकु आहे। त उन लाइ सभिनि अदिन खे असां चवंदासीं त अॻियां अचनि ठीकु आहे साईं ऐं पोइ वापसी में तव्हांखे वोट ऑफ थैंक्स चवंदासीं। त अचो सभु दोस्तो अचो साईं।